अस्सलामुअलैकुम प्यारा दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद आहे त ख़ुशि हूंदा ऐं ठीक ठाक हूंदा। त दोस्तों अव्हांजे लाइ मां हिकु ॿियो वीडियो खणी आयो आहियां बलूचिस्तान जे बारे में मालूमात। जी हाँ नाज़रीन, मुंहिंजे चैनल अख़्तियार अली टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो, जीअं त हर वीडियो जी नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुची सघे। तो चलो दोस्तों वीडियो खे शुरू था कयूं। जीअं त बलूचिस्तान जे गादी हंधि कोयटा आहे। मुख्य शहर में कोयटा, कल्ला, चमन, चागी, लसबेला, रात, खुजदार, ग्वादर वग़ैरह आहिनि। पखड़ जे लिहाज़ सां 3,47,190 किलोमीटर आहे। 1,64,51,84 मील आहे। आदमशुमारी 2015 1 करोड़ 18,13,269 आहे। वॾे में वॾो शहर कोयटा आहे। वॾे में वॾो ज़िलो चागी ज़िलो आहे। ॿोलियूं बलोची, पश्तो, उर्दू, बिरोही, फ़ारसी वग़ैरह आहिनि। आदमशुमारी में वाद जी शरह 2.42% आहे। तालीम जी शरह 17.62% आहे। मुख्य फ़सल कणिक, ज्वार, बाजरी, मेवो वग़ैरह आहिनि। वॾे में वॾो दरियाह हिंगला दरियाह आहे। वॾी में वॾी हिना ढंढ आहे। वॾे में वॾो जबल सलमान जबल आहे। सरहदूं उत्तर फाटा ऐं अफ़गानिस्तान, पंजाब, ओभर पंजाब सिंध, ॾखण अरबी समुंड, ओलह ईरान आहे। जीअं त मुंहिंजे यूट्यूब चैनल अख़्तियार अली टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो ऐं कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो ऐं दोस्तनि में वधि में वधि शेयर कयो। अव्हांजी वॾी वॾी महिरबानी वीडियो ॾिसण जे लाइ।